नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मीरपुर माथेले में ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर माथेलो लॻ जरवार में ग़रीब माण्हुनि जे मौलनि सां मातली माह वारो सलूक चूंडियल नुमाइंदनि तोड़े यूसी सेक्रेटरी इन्हनि ग़रीबनि जे मौलनि खे नज़रअंदाज़ कंदे सफ़ाई करण लाइ तयार न आहे। जरवार जा अक्सर मौला, जंहिंमें बोज़दार मौला, इमाम बारगाह मौला, मेघवाड़ मौला, मदरसो मौला, कुंभार मौला समेत अक्सर ग़रीबनि जा पाड़ा सफ़ाई न थियण सबबि गंदगी जा ढेर बणियल, नालियुनि जो गंदो पाणी घटनि में बीठल हुजण करे इलाइक़े वासी आज़ा वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। इमरान खान के ना नासिर अब्बास कुछ कयो, ना यो मुराद अली शाह, कैम अली शाह कुछ न कयो, पर इमरान ही कुछ न कयो। यो तख्त भी क़यामत ना हूंदो वे। अची ॾिसो इमाम बारगाह ज़ात ना नालिया ना कई रोड, हाणे तव्हां बंगलनि में ट्रोड़ो नालियूं रोड बचनि सां लेटे हुकूमत मां अखियुनि सां ॾिसां न छा कुरान खणी ईंदी मावे। हिते असांखे नालियूं रोटा ठाहे ॾियो, असांजो इमाम बारगाह धर्म भरम करायूं, तव्हां हुकूमत करायूं वेठा आहियो, ॿियो कोई न करायूं वेठो आहे। इमाम बारगाह ठहे, रस्तो ठहे त हाणे महकम छा ते करनि, तव्हांखे चऊं याफ़्ते हुकूमत मरी वई, याफ़्ते हुकूमत मरी वई, याफ़्ते हिते जल्दी आने असांजी पुकार ॿुधो, नदी तख्ती अल्लाह कामयाब न कंदो वे। जल्दी हिते अचो, जल्दी त असांखे रोड ठाहे ॾियो, नाली ठाहे ॾियो त असां बादशाहनि खे उन्हनि खे बुलंद करे, इमाम बारगाह खे बुलंद करे आज़ादारी वीचारा महकम करनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।